الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون. صدق الله العظيم. शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु 9 रमज़ान मुबारक आहे, 9 रोज़ो आहे ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ आहे. सलाम रमज़ान हिन ट्रांसमिशन जी स्टार्टिंग जंहिं ख़ूबसूरत आवाज़ तिलावत क़ुरान पाक सां कई वई, हुन में आवाज़ हो कारी हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब जो. ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, ॾाढो प्यारो आवाज़, ॾाढो मासूम आवाज़ जंहिंसां हमेशह असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे. अल्हम्दुलिल्लाह गॾो गॾु अॼु जी शुरूआत में कुझु शयूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी. अॼु उहा शुरूआत आहे जेका दीन इस्लाम में इज़त ॾियण ऐं इज़त कराइण जी शुरूआत आहे. दीन इस्लाम असां कई दफ़ा पंहिंजे ट्रांसमिशन्स में बीइंग अ मुस्लिम इन ॻाल्हि ते असांखे यकीन आहे त दीन इस्लाम सिर्फ़ु उहो दीन न आहे, उहो मज़हब न आहे जेको इबादत सेखारे थो. दीन इस्लाम तौर तरीक़ा, रवैया, उथण वेहण, इज़त ॾियणु, इज़त करणु, रिश्तनि जी इज़त करणु, हर शइ जी टीचिंग्स ॾिए थो. ऐं वरी जॾहिं दीन इस्लाम जी ॻाल्हि कजे थी, उन मुक़दस किताब जी ॻाल्हि कजे थी, क़ुरान पाक जी ॻाल्हि कजे थी, क़ुरान मजीद जी ॻाल्हि कजे थी, त हीअ उहा किताब आहे जंहिं किताब में ज़िंदगी जो हर सवाल जो जवाबु आहे, जंहिं किताब में हर मर्ज़ जी दवा आहे. हीअ उहा किताब आहे जंहिं जूं आयतूं जॾहिं तव्हां पढ़ो था, जॾहिं तव्हां ॿुधो था, उहे पाण शिफ़ा आहिनि. हीअ उहा किताब आहे जंहिंजो लफ़्ज़ शिफ़ा जी बयानी ॾिए थो. अल्हम्दुलिल्लाह ऐं असां उन्हनि ख़ुशनसीब माण्हुनि मां आहियूं जो हिन इस्लाम जा वारी वारिस आहियूं. अल्हम्दुलिल्लाह मां जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि थिए थी, जॾहिं दीन जी ॻाल्हि थिए थी, उते जीअं मां शुरूआत में चयो त दीन इस्लाम इज़त ॾियण ऐं इज़त कराइण जो बि मज़हब आहे. उते अॼु मुआशिरे में डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट शयूं ज़रूरु तव्हां ॾिसी रहिया हूंदो. सही तलफ़ुज़, ज़ेर ज़बर पेश जी सम्झ उहा किथे घटि थींदी थी वञे, उहा किथे घटि नज़र अचे थी. पर रब ताला जो शुक्र आहे त अॼु बि अहिड़ा माण्हू असां सां गॾु आहिनि जेके इन्हनि तमामु शयुनि खे, इन्हनि तमामु नज़ाकतुनि खे बि सम्झनि था ऐं सम्झी असां ताईं पहुचाइनि था. इंशाअल्लाह पंहिंजी हिन ट्रांसमिशन में अहिड़ी हिकु पर्सनैलिटी सां इंशाअल्लाह तव्हांजी मुलाक़ात मां कराइण वारी आहियां. वञण खां पहिरीं उन पर्सनैलिटी जी तरफ़ वञण खां पहिरीं तव्हां सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थी त ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे. करशी जामे शीरी जेको रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे. करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे, कुदरती अर्कियात सां तयारु थियलु आहे. करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजी डेज़र्ट्स जी टॉपिंग्स में बि कमु ईंदो आहे. इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी. तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकु प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे. 80 खां वठी 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 गज़ खां वठी 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेको तूबा पर्ल सिटी तव्हांखे ऑफर करे रहियो आहे. ऐं जेकॾहिं हीअ 6 साल जी आसान हिकु साथ में ही प्लॉट तव्हांखे ॾेई रहिया आहिनि. जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे. ऐं अगरि तव्हां सिन टी वी जा व्यूवर आहियो त
तव्हां मज़ीद 25% डिस्काउंट तव्हां हासिल करे सघो था तूबा पर्ल सिटी जा प्लॉट्स ख़रीदे। गॾो गॾु ट्रांसमिशन में असां सां गॾु फैसल बि हूंदा आहिनि, शेफ फैसल असां सां गॾु आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? छा थी रहियो आहे फैसल? छा ठही रहियो आहे असांजे किचन में? अॼु ठाहियूं पिया सयूं, मिठियूं सयूं ठाहियूं पिया, सिंपल भुनियल सयूं घी में, ऐं तलो बनास्पति में ठाहींदमि। छाकाणि त तलो बनास्पति विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर में हिन जी बॉटल्स दस्तियाबु आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, त तमामु बहितरीन हिन में खाधा ठाहींदा आहिनि। त अॼु मां हिन में सयूं ठाहियां पियो। ज़बरदस्त ज़बरदस्त, इंशाल्लाह थोड़ी देरि में फैसल जी तरफ़ वञिबो। पर अॼु मां उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी, उन्हनि जी मुलाक़ात तव्हां सां करणु चाहियां थी, उन शख़्सियत जी मुलाक़ात जंहिंजो ज़िक्र अॼु मां पंहिंजी ट्रांसमिशन जे आगाज़ में कयो आहे, ऐं तव्हांखे बि उन्हनि सां मिलाइणु चाहियां थी। ही उहे शख़्सियत आहिनि जिन इंडिया में किरत जो कॉम्पिटिशन बि खटियो आहे, ऐं गॾो गॾु 36 कंट्रीज़ में जनाब इस्लाम खे, इहो बेशक त इस्लाम खे आम करण जो ई तरीक़ो आहे त तव्हां हर कुंड में वञी ऐं दीन इस्लाम जो तव्हां नारो ॾियो था, दीन इस्लाम जा लफ़्ज़ पेश कयो था। इहो बेशक मुंहिंजे दीन खे आम करण जो तरीक़ो आहे, ऐं उहे तमामु माण्हू, छो त मुंहिंजो दीन इज़त करण बि सेखारे थो, मुंहिंजा तमामु उहे माण्हू जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहिया आहिनि ऐं उहे एॾो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे तहे दिलि सां सलाम। रमज़ान जे सेट तां महविश कुरैशी जी तरफ़ां सभिनी खे मां सलाम पेश करणु चाहियां थी। गॾो गॾु जी अचणु चाहियां थी मां पंहिंजी उन पर्सनैलिटी जी तरफ़ जिन जे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं। असां गॾु कारी सैयद मोहम्मद जवाद मुसावी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम जनाब। पाण जेके आहिनि उहे फ़ारसी ज़ुबान सां ताल्लुक़ रखनि था, ईरान खां तशरीफ़ खणी आया आहिनि, पर असां कोशिशि कंदासीं, ट्रांसलेटर जनाब जा पाण सां गॾु आहिनि फराज़ एजाज़ साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, कोशिशि कंदासीं त असां पंहिंजो मैसेज हिननि ताईं पहुचाए सघूं, हिननि जो मैसेज पाण सम्झी सघूं। बिकॉज़ आई गेस कंहिं बि एहसास जे लाइ कंहिं बि ज़ुबान जी ज़रूरत न हूंदी आहे। एहसास ऐं जॾहिं तव्हां इस्लाम जी ॻाल्हि कयो था त दीन इस्लाम एहसास जो बि दीन आहे, अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ु लफ़्ज़नि जो दीन न आहे, एहसास जो बि दीन आहे। सभिनी खां पहिरीं भलीकार तव्हांखे, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? از طرف شبکه خودشون از احوال شما میپرسن که خوب هستین. و علیکم السلام و رحمت الله. ما هم عرض ادب و احترام داریم خدمت همه عزیزانی که زحمت میکشن در خلاصه این منطقه و مردم عزیز پاکستان. ॾाढी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे दावत ॾिनी हिन सेट ते, ऐं हिन इंतिज़ामिया जी जेको तव्हां हिन सेट ते जेको बि ज़हमत करे थो ऐं हिन रमज़ान खे पुरबरकत ठाहे थो, जेके बि पाकिस्तान में रहण वारा आहिनि सभिनि जो ॾाढो महिरबानी था अदा कयूं जंहिं असांखे दावत कई अथई। वरी महिरबानी अचण जी। अच्छा, हिननि खां कुझु शयूं जेके फराज़ साहब पे, त थैंक यू सो मच जो तव्हां हिननि सां गॾु आहियो ऐं असां जी जेको मैसेज आहे तव्हां हिननि ताईं कन्वे करे सघो पिया, हिननि जी जेका ॻाल्हि आहे उहा असां ताईं पहुचाए सघो था। वॾी महिरबानी तव्हांजी सभिनी खां पहिरीं। इन सां गॾो गॾु मां हिननि खां ज़रूरु इहो पुछणु चाहियां थी त पाकिस्तान अचणु पहिरियों दफ़ो थियो आहे या इन खां पहिरीं बि बारहा पाकिस्तान में ईंदा रहिया आहिनि पाण؟ آیا پاکستان شما اولین بار اومدی یا قبلا هم اومدین پاکستان؟ بله من قبلا هم اومدم، یک سفری آمدیم پاکستان و خیلی الحمدلله سفر خوب و جلسات خیلی خوب قرآنی داشتیم و ماشاءالله شور و اشتیاق خوبی مردم نسبت به قرآن دارن. इन खां पहिरियां साईं जिन जो सफ़र रहियो आहे पाकिस्तान में ऐं माण्हुनि जो तमामु वधीक इस्तक़बाल जो मर्कज़ रहिया ऐं काफ़ी ज़्यादा माण्हुनि इस्तक़बाल कयो क़ुरान जी वजह सां, क़ुरान जी अदायगी जी वजह सां। क़ुरान जेको आहे उहो इस्तक़बाल जो मर्कज़ आहे हिननि जो। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे हिननि। अच्छा, हूअं बि ख़बर न आहे केतिरियूं ॻाल्हियूं असां पहुचाए सघूं, पर हिननि जेका ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे इन ॻाल्हि खे मां अॻियां वधाइणु चाहियां थी त जॾहिं बि तव्हां ईरान जी तरफ़ ॾिसो था या पाकिस्तान जी तरफ़ ॾिसो था, इहे ॿई उहे कंट्रीज़ आहिनि जेके दीन इस्लाम जी प्रैक्टिसिस खे ॾाढो ख़ूबसूरती सां खणी हली रहियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ॿियूं कंट्रीज़ बि आहिनि ऐं सऊदी त माशाअल्लाह त ज़मीन ई अहिड़ी ख़ूबसूरत आहे। सो इहे ॿियूं कंट्रीज़ बि आहिनि, पर केतिरियूं कुझु आहे जेको इन्हनि ॿिनि ख़ितनि में, दुनिया जे इन्हनि ॿिनि ख़ितनि में केतिरो कुझु आहे जेको सिमिलर आहे, जेको असांखे जोड़े थो। ऐं ईरान बि ज़ाहिर आहे हिकु मुक़दस ज़मीन आहे बेशक, ऐं जॾहिं पाकिस्तान जी तरफ़ ॾिसे थो त पाकिस्तान बि वलियनि औलादनि जी धरती आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हिननि खां मां ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदमि त माशाअल्लाह सां 36 कंट्रीज़ में पाण ही थी आया आहिनि ऐं पाण खटी बि आया आहिनि।
ही जेको एज़ाज़ आहे इहो हासिल करणु हिननि जे लाइ छा आहे؟ در مورد اون جایزات میپرسن که شما در کشورهای مختلف بیش از 30 کشور رفتین و از اون جایزه هم گرفتین. این جایزات در نظر شما چطور هستن؟ یعنی چه واکنش شما چطوریه؟ خب ما خودمون رو خادم به قرآن میدونیم و در عرصه قرآن و خدمت به قرآن خودمون رو بدهکار میدونیم به ساحت قرآن و اگر هم حالا هدیه‌ای چیزی خلاصه داده بشه برای ما حکم تبرک رو داره، اما این ما هستیم که نسبت به ساحت قرآن خلاصه مدیون هستیم و دین داریم و بدهکار هستیم به قرآن. ایکچولی چاہندا تا اساں جے کایوں وہ مقروض آیوں قرآن جا احسان مند آیوں یہ قرآن آ جائیں اساں پوری دنیا میں عزت رنیا ایتری حوصلہ افزائی اساں جی تھے تھی صرف قرآن ہی آ جائیں جو وجہ سے اساں جو نالو آئے اساں جو ایترو مانو حوصلہ افزائی استقبال تا کن. واہ واہ، بے شک بے شک یہی ॻाल्हि आहे. इहो احسان आहे असांजे दीन जो ऐं इहो एक्चुअली احسان आहे उन्हनि तमामु हस्तियुनि जो जिन असां ताईं हीउ दीन पहुचायो आहे, जो अॼु असां इन क़ाबिल थिया आहियूं जो ॿ लफ़्ज़ असां जेतिरो कुझु बि ट्रांसमिशन्स करे बि मुंहिंजे ख़्याल में असां सिर्फ़ु एतिरो ई करे रहिया आहियूं जो 2 लफ़्ज़नि जे बराबरि ई असां पंहिंजो हिसो शामिलु करे रहिया आहियूं. इन खां जॾहिं इस्लाम ॾिसिजे थो, क़ुर पाक ॾिसिजे थो, इन खां इलाही घणो वसी आहे. असां ही सभु करे बि 2 लफ़्ज़नि ताईं बि पहुची वञूं त बि वॾी ॻाल्हि आहे. अच्छा, ट्रांसमिशन में असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ूं बि शामिलु आहिनि. मां चाहियां थी त उहो ज़िक्र जो जेको सिलसिलो आहे उहो बि हलंदो रहे इंशाअल्लाह, छो त असां सां गॾु जवाद मुसावी साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि त इंशाअल्लाह हिननि जी किरत जेका आहे उहा पंहिंजी ट्रांसमिशन में जेको ख़ूबसूरत अंदाज़ में पाण कंदा आहिनि ट्रांसमिशन में ज़रूरु शामिलु कजो. पर उन खां पहिरीं असां गॾु सैयद औरंगज़ेब रिज़वी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. उन्हनि खे दावत ॾियणु चाहियां थी मां ऐं उन्हनि खे मां घुराइणु चाहियां थी पंहिंजी ट्रांसमिशन में ऐं उन्हनि जो आवाज़ बि इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी. नाथुआ सैयद औरंगज़ेब रिज़वी साहब आहिनि जेके तशरीफ़ असां सां गॾु अची चुका आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ शामिलु कनि. ऐं हिते माइक सेट थी रहियो आहे, जेसि ताईं माइक सेट थी रहियो आहे तेसि ताईं हिकु शइ जेका मां शामिलु करणु चाहियां थी, ही ट्रांसमिशन्स, ही अहिड़ा प्रोग्राम्स, ही प्यारियूं प्यारियूं शयूं जेके अॼु असां तव्हांजे लाइ करे रहिया आहियूं, हुन जो करण जो मक़सदु खोड़ सारनि मक़सदनि मां हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त असां इन्हनि तमामु शयुनि मां कुझु सिखी सघूं. ही जेके तौर तरीक़ा, रवैया, ही अंदाज़, तलफ़ुज़, इहो सभु जेको असांजे इस्लाम में आहे उनखे थोरो सो अपनाए सघूं. औरंगज़ेब साहिब सां गॾु आहिनि, गुज़ारिश आहे उन्हनि खे त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. याद जब मुझको मदीने की फिज़ा आती है, याद जब मुझको मदीने की फिज़ा आती है, सांस लेता हूँ तो जन्नत की हवा आती है, सांस लेता हूँ तो जन्नत की हवा आती है. फर्श पर होता है जब ज़िक्र रसूले अकरम, फर्श पर होता है जब ज़िक्र रसूले अकरम, रसूले अकरम अर्श हक़ से भी दुरूदों की सदा आती है, अर्श हक़ से भी दुरूदों की सदा आती है. रोज़े पाक पे हर ज़ब्ते नफ़स करते हैं, रोज़े पाक पे सब ज़ब्ते नफ़स करते हैं,
नफस करते हैं इस गुलिस्तां में दबे पाँव हवा आती है इस गुलिस्तां में दबे पाँव हवा आती है मैं गुलामान मुहम्मद के गुलामों का गुलाम मैं गुलामान मुहम्मद के गुलामों का गुलाम गुलामों का गुलाम खाक हूँ खाक को तो बिछने की अदा आती है खाक हूँ खाक को तो बिछने की अदा आती है याद जब मुझ को मदीने की फिजा आती है सांस लेता हूँ तो जन्नत की हवा आती है सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह वॾी महिरबानी औरंगज़ेब साहब पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ शामिल करण जे लाइ अच्छा फ़िराज़ साहब हिकु दफ़ो हीअं तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं जनाब खां ज़रूरु कुझु ॻाल्हियूं असां ॼाणणु चाहियूं था हीउ जेको कॉम्पिटिशन थियो आहे कॉम्पिटिशन जेको करण जो हीउ जेको सिलसिलो आहे जनाब पाण कॾहिं खां जुड़ियल आहिनि इन कॉम्पिटिशन जे सिलसिले में इन जे बारे में इंशाअल्लाह ज़रूरु ॻाल्हाइबो पंहिंजे प्रोग्राम में पर नंढड़ी सी ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन सलाम रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर सलाम रमज़ान जे किचन में मौजूदु आहियूं मां हिकिड़ी रेसिपी ठही चुकी आहे एज़ यूजुअल कीअं ठही आहे फैसल अच्छा हीअ असां ठाही आहे तलो बनास्पति घी में 5 खां 6 खाइण जा चमचा तलो बनास्पति घी खयो हुनमें नंढा फोटा कुटे विझी छॾियो या तोड़े विझी छॾियो 6 दाणा हुनखां पोइ हिकु पैकेट नॉर्मल जेके सयूं हूंदियूं आहिनि बारीक वारियूं हथ सां तोड़े उनखे 3-4 मिनट हल्की बाहि ते भुञणो आहे जॾहिं कलर चेंज थींदो ख़ुशबू अचणु लॻंदी पोइ हुनमें खंडु विझी छॾिजो 6 खाइण जा चमचा खंड खे थोरो डिज़ोल्व थींदी नरम थींदी खंड हुनजे अंदरि उनजे बाद मां हिन में विधो आहे पाणी 1 कप खां 1.5 कप पाणी विझंदो या खीर विझणु चाहियो त खीर बि विझी सघो था मिक्स करे हुनखे दम ते लॻाए छॾिजो 8 मिंट 7 मिंट लाइ जॾहिं दम अची वञे ही ड्राई थियणु लॻंदो हिन जो लिक्विड त पोइ हिनखे थोरो भुंजंदासीं कलर अची वेंदो घी अलॻि सेपरेट थियणु लॻंदो शाइनिंग ईंदी त पोइ तव्हां हिनखे कढी वठिजो मथां ड्राई फ्रूट जो बि अवेलेबल हो सही तव्हां गार्निश करे छॾियो अच्छा हिकु सवाल फैसल आम आवाम जो सवाल त जेको असां स्टार्टिंग में सयूं जेॾी महिल असां भुञी रहिया हूंदा आहियूं जंहिंमहिल फ्राए थोरो सो करे रहिया हूंदा आहियूं ओॾी महिल छा परफेक्ट टाइम हूंदो आहे परफेक्ट कलर हूंदो आहे सयुनि खे ओॾी महिल फ्राए जो ओरिजिनल कलर रहे हिन जो ओरिजिनल कलर है अच्छा अच्छा कुछ डार्क थी वेंदियूं आहिनि न पोइ अगरि तव्हां उस खीर में विझो था शीर खोरमा टाइप जो ठाहे था त ब्लैक मथां खां फ्लोटिंग कंदी आहे उहो न हुजणु खपे हिन जो कलर थोरो सो लाइट सो डार्क थिए लाइट सो ब्राउनिश में अचणु खपे ब्लैक टोन में न वञे ओरिजिनली ब्राउन जे शेप में ब्राउन शेड में ठीकु आहे त 1 मिनट काफ़ी हूंदो आहे भुञण में हल्की बाहि ते सही ही त थी वई असांजी तलो जी रेसिपी त अमा तलो में पकाओ हमेशह बनाओ ऐं उन जी रेसिपी इन खां अलावा असां वटि छा ठही रहियो हाणे असां ठाहियूं पिया करशी जामे शीरी जो इलायची बनाना स्मूदी यानी बनाना हिकिड़ो त शेक हूंदो आहे न शेक न हिन में ॾही बि आहे स्मूदी चवंदा आहिनि हिन में ॾही बि हूंदी आहे खीर बि हूंदो आहे ऐं कोई बि फ्रूट जो तव्हां इस्तेमालु करणु चाहियो त हिन में 3 खां 4 केला विझी छॾंदासीं हुनजे बाद हिन में 1/2 कप खां थोरी मथे दही विझी छॾंदासीं 1/2 पा जी क्वांटिटी में ठीकु आहे 2 गिलासनि जे क़रीब पियो थिए हा 2 गिलास थी वेंदा ओके ऐं 1 गिलास खीर हलियो वियो सही ऐं हिन सां गॾु असां विझंदासीं हिन में इलायची फ्लेवर में करशी जामे शीरी तक़रीबन 4 टेबल स्पून 1 2 3 4 आइस क्यूब्स विझणु चाहियो त विझी सघो था फ्रेश क्रीम विझणु चाहियो त ऐड करे सघो था खंडु वेंदी हिन में 1 टेबल स्पून छाकाणि त करशी जामे शीरी जो पंहिंजो ई सुठो फ्लेवर आहे मिठो त पोइ हिन में खंड सां वधीक न विझंदासीं ऐं हिन खे हलाई छॾंदासीं अच्छा हिन में मां थोरो सो ग्रीन फूड कलर विधो आहे कलर ॾियण लाइ स्मूदी जो कलर हिकिड़ो ग्रीन निकिरी अचे त मां हिन में ग्रीन फूड कलर बि विधो आहे ठीकु आहे अच्छा अगरि तव्हां फूड कलर नथा विझणु चाहियो त ठीकु आहे
तो ही ज़बरदस्त ड्रिंक तैयार थी रही है कशी जाम शीरी जो इलायची फ्लेवर में जी इलायची बनाना स्मूदी सही। कलर अगर ॾियणु चाहियो त ॾेई सघो था छाकाणि त असां जॾहिं ॿाहिरि आउटलेट्स ते वेंदा आहियूं ड्रिंक्स कोई बि वठंदा आहियूं त हुनजा ओरिजिनल कलर उहो फ्रूट्स जा न हूंदा आहिनि आर्टिफिशियल कलर्स कलर ज़ाहिर आहे इहो बि त तव्हांजी डिस्प्ले में ई थो अचे न ख़ूबसूरती में थो अचे अच्छा हूअं बि असां हूअं बि खाधा असां खणंदा आहियूं त असां गार्निशिंग कंदा आहियूं त आई गेस कलर हुनखे गार्निश ई करे रहियो हा आहे त हाणे बिल्कुलु जो ग्रीन कलर अची वियो इलायची वारो ज़बरदस्त ऐं गार्निश करण जी ॻाल्हि अचे ऐं शेफ फैसल कुझु न कनि ईअं थी नथो सघे हा ही बनाना हिकिड़ो मथां खां टॉपिंग करे बनाना हुन खां पोइ कलर बि कयो आहे बनाना खे भई त ख़बर पए त कशी जामे शीरी जे इलायची फ्लेवर में ठहियल आहे अच्छा हाणे चांहि तव्हां पीअंदा ई आहियो सभु त हाणे तव्हां ॿुधायो चांहि जो जी छा करिणो? बिल्कुलु टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी जेका हर घर में सहर इफ़्तार में इस्तेमालु थींदी आहे ऐं ही सिंध जी नंबर 1 चांहि आहे सिंध जी शान आहे टपाल मेज़बान गॾोगॾु असां सां गॾु किचन में हमेशह छा थींदो आहे नसीम मसाला जो mix, ऐं नसीम मसाले जा छा चवणु आहे ट्रेडिशनल रेसिपी आहे हिन जी आ गया ते छा गया हा आ गया ते छा गया बिल्कुलु ऐं नसीम मसाला जी जेका निहारी आहे उहा उनजे लाइ बि इहो ई चयलु आहे गॾोगॾु कोरमो जेको आहे नसीम मसाले का कोरमा अब नहीं छोड़ना इहो बि चयो वेंदो आहे गॾोगॾु नसीम जी निहारी सब पे भारी बिल्कुलु ही जी आहे नसीम मसाला ही जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहो टेस्ट जेको कराची में मिले थो उहो हर जॻह ते मिले न सिर्फ़ु लाहौर में पूरे पाकिस्तान में मिले त तव्हां इस्तेमालु कयो नसीम मसाला इन सां गॾोगॾु थैंक यू सो मच शेफ फैसल असां सां गॾु हुजण जे लाइ असांखे ज़बरदस्त रेसिपीज़ ठाहे ॾियण जे लाइ अॼु असांजे किचन में मिठो ठाहियो आहे ऐं इफ़्तारनि में अक्सर मिठी जेका न कमी फील थींदी आहे त ही नंढियूं जेके क्विक रेसिपीज़ आहिनि इहे इफ़्तारी जे दस्तरखान खे कंप्लीट कंदियूं आहिनि थैंक यू सो मच फैसल इंशाल्लाह वरी सुभाणे तव्हां सां मिलंदासीं मां वञणु चाहियां थी पंहिंजे महिमान जी तरफ़ कुझु ॿियनि महिमाननि बि असांजी ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे कुझु ॿियूं आवाज़ूं आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे असांखे फ़िदा हुसैन कुबर साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे गॾोगॾु अली फैज़ान साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जी तरफ़ बि इंशाल्लाह कुझु ई देरि में वेंदासीं ऐं उन्हनि जो आवाज़ु शामिलु कंदासीं हिन वक़्तु असां सां गॾु जनाब असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि फ़िदा हुसैन कुबर साहब उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी ऐं मां चाहियां थी त उन्हनि जो आवाज़ु असांजी ट्रांसमिशन में शामिलु थिए ऐं तव्हां वटि अचणु चाहियां थी तव्हांजी आवाज़ु शामिलु करणु चाहियां थी बिस्मिल्लाह रहमान रहीम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ख़ालिक़ ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना ख़ालिक़ ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना पियो थो वंडी विरहाई पियो थो वंडी विरहाई हसनैन जा नाना ख़ालिक़ ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना अॼु बि तुंहिंजी हुकूमत हर शइ मथां हले थी अॼु बि तुंहिंजी हुकूमत हर शइ मथां हले थी अख़्तियार रब ॾिना अथई अख़्तियार रब ॾिना अथई कादिर है कारखाना ख़ालिक़ ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना सिक चैन चाहतुनि जो मरकज़ आहे मदीनो सिक चैन चाहतुनि जो मरकज़ आहे मदीनो हर पासे रहमतुनि जा हर पासे रहमतुनि जा मोहब्बत जा मौज खाना ख़ालिक़ ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना ताक़त इज़त तवाज़ुन सालिम रखो सजण जो ताक़त इज़त तवाज़ुन सालिम रखो सजण जो ख़ुशि गाया हर जॻह ते
خوش گایا ہر جگہ تے تعریف جا ترانہ خالق ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना पियो थो वंडी विरहाई पियो थो वंडी विरहाई हसनैन जा नाना ख़ालिक ॾेई छॾिया अथई गंज ख़ैर जा ख़ज़ाना. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह. सलाम रमज़ान में वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी ब्रेक खां पोइ. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर. लाइव अचण जूं नंढियूं नंढियूं कुझु ख़ूबसूरतियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे सेट ते जॾहिं बि असां लाइव हूंदा आहियूं असांजे सेट ते उहे नज़र ईंदियूं आहिनि. ऐं जॾहिं बि अहिड़ियूं ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि इहे ख़ूबसूरतियूं नज़र ईंदियूं आहिनि त इन शइ जो शिदत सां अहसासु थींदो आहे त मज़हब सख़्तियूं सेखारींदा आहिनि, मज़हब रुकावट ॾेखारींदा आहिनि, पर मुंहिंजो मज़हब उहो आहे जेको न सिर्फ़ु तव्हांखे हिदायत ॾिए थो बल्कि तव्हांखे जीअण जा तौर तरीक़ा बि सेखारे थो, ख़ुशियुनि जा तौर तरीक़ा बि सेखारे थो. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अच्छा, जी असां सां गॾु जनाब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि सैयद मोहम्मद जवाद मुसावी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. हिननि जी तरफ़ वञणु चाहियां थी ऐं जंहिं ख़ूबसूरत तरीक़े सां हे तिलावत क़ुरान पाक कंदा आहिनि उहा मां चाहियां थी त अॼु उन्हनि लफ़्ज़नि सां, अॼु क़ुरान पाक जे लफ़्ज़नि सां ऐं हिननि जी आवाज़ सां पंहिंजी हिन ट्रांसमिशन में उहा ख़ुशबू फैलायां जेका आहे जॻह जॻह ते हीअ ख़ुशबू जेका फैली रही आहे. अॼु मां पंहिंजी ट्रांसमिशन में उन ख़ुशबू खे महसूसु करणु चाहियां थी. फराज़ साहब तिलावत क़ुरान पाक की तरफ़ वञणु चाहियां थी. बिस्मिल्लाह. माइक आहे तव्हां हिन वटि माइक ते करणु चाहिनि? बिस्मिल्लाह. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هل أتى على الإنسان حين من الدهر لم يكن شيئا مذكورا إنا خلقنا الإنسان من نطفة أمشاج نبتليه فجعلناه سميعا بصيرا إنا هديناه السبيل إما شاكرا وإما كفورا إنا أعتدنا للكافرين سلاسل وأغلالا وسعيرا إن الأبرار يشربون من كأس كان مزاجها كافورا
إن الأبرار يشربون من كأس كان مزاجها كافورا عينا يشرب بها عباد الله يفجرونها تفجيرا يوفون ويخافون يوما يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا ويطعمون الطعام ويطعمون الطعام ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما وأسيرا إنما نطعمكم لوجه الله إنما نطعمكم لوجه الله لا نريد منكم جزاء ولا شكورا لا نريد منكم جزاء ولا شكورا بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر صدق الله العلي العظيم صدق اللہ العظیم. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. کچھ دیر جلا تلاوت چنائن تو قرآن پاک جو تو ہر لفظ اور خوبصورت ہے پر خدا تعالیٰ کہیں کہ یہ اعزاز بخشے تھو تو ویڈی خوبصورت طریقے سا کرت کرے سگن تھا ایڈی خوبصورت طریقے سا بیان کرے سگن تھا. کچھ دیر جلا الحمدللہ اللہ سائیں سبنی کے نصیب کرے. گزرل سال
मदीनी शरीफ़ वञणु थियो ईअं लॻो पिए हिननि जी आवाज़ ॿुधी फराज़ साहब, ऐं अगरि तव्हां ट्रांसलेट करे सघो त प्लीज़ कजो। हिननि जी आवाज़ ॿुधी ईअं लॻो पिए त हिन वक़्तु शायदि मां उते पहुची वई आहियां। एॾो ख़ूबसूरती सां जंहिं ख़ूबसूरती सां ही पढ़ी रहिया आहिनि, जंहिं ख़ूबसूरती सां इहे बयानु करे रहिया आहिनि, ॾाढी महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं ज़रूरु मुंहिंजा लफ़्ज़ ट्रांसलेट कयो, बिकॉज़ इहो तारीफ़ करणु ऐं सुठी शइ खे सुठो चवणु इहो बि मुंहिंजो दीन सेखारे थो. میگن که سال قبل من شرف یاب شده بودم برای زیارت مدینه، زیارت قبر حضرت رسول الله. وقتی اونجا میشنیدم این قرآن رو، الان همون یادم افتاد وقتی شما تلاوت میخوندی با اون خوش الهانی، واقعا همون رو یادم کردم و اون چیزها رو دوباره تکرار کردم در ذهنم. قرآن همینطوره، قرآن معجزه زنده است، زنده و حی و جاویده. یعنی هر لحظه که کلام قرآن تلاوت میشه واقعا این اعجاز قرآن همینه که هر لحظه قرآن وقتی ما میخونیم که انه همون لحظه قرآن داره نازل میشه. فرق خلاصه کلام خدا با دیگر کلام ها همینه که وقتی ما کلام خدا رو میخونیم همون لحظه گویی نازل میشه و این هم اثر همین زنده بودن و خلاصه جاوید بودن قرآنه. चवनि था ॿिया बि ख़ुदा जा काफ़ी किताब आहिनि आसमानी, पर क़ुरान जो जेको ज़िंदा मौजूज़ो आहे उहो इहो आहे त जॾहिं कोई बि उन कलाम पाक खे ॿुधंदो आहे ईअं लॻंदो आहे ॼण आयतूं हाणे जो हाणे नाज़िल थियूं थियनि. अल्लाह सुभान अल्लाह, बेशक बेशक. त वाक़ई ज़िंदा ऐं जावेद मौजूज़ो आहे, तंहिंजे करे तव्हांखे उहो अहसासु वरी ॿीहर जाॻियो जेको तव्हां हुते महसूसु कयो. वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि. वरी महिरबानी तव्हांजी सैयद मोहम्मद जवाद मुसावी साहब असां सां गॾु हुजण जे लाइ, असांजी हिन ट्रांसमिशन में पंहिंजो आवाज़ु शामिलु करण जे लाइ. ऐं इन सां गॾो गॾु असांखे जॉइन कयो आहे मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम हुसैनी साहिबनि, जिन असांखे जॉइन कयो आहे. तव्हांजी वॾी महिरबानी वक़्तु कढी असांजी ट्रांसमिशन में शामिलु थिया आहियो. मुफ़्ती साहब, अॼु जंहिं ॻाल्हि ते मां पंहिंजी ट्रांसमिशन में ॻाल्हाइणु चाहियां थी, वक़्तु इलाही महदूद आहे पर ही वक़्त जी ज़रूरत आहे ऐं मां इन ते ॻाल्हाइणु चाहियां थी. असां वटि ग़ालिबन माज़रत सां अगरि मां हिकु तालिब इल्म जी हैसियत सां वेंदी आहियां ऐं माज़रत सां अगरि का शइ वधीक या घटि चई थी वञा, पर मां इल्म जी तलबगार आहियां ऐं माफ़ी जी तलबगार आहियां अगरि अहिड़ी का ॻाल्हि मां करे थी वञा. शायदि क़ुरान करीम में किथे ट्रांसलेशन में अचे थो त क़ुरान पाक खे तेज़ी सां न पढ़ो, ठहरी ठहरी ऐं सही तरीक़े सां पढ़ो. ग़ालिबन कंहिं आयत जे तर्जुमे में अचे थो. उन जी अदायगी अॼु नमाज़ असां पढ़ूं था, भरी भरी नमाज़ पढ़णी आहे त हे कमु करिणो आहे. क़ुरान पाक जी तिलावत असां कयूं था, भरी भरी करिणो आहे. इन शइ खे कीअं बयानु कंदो था? हा, ज़िक्र कयो क़ुरान जी आयत करीम आहे वरतिलिल क़ुरान तरतीला, जेको जेको मफ़हूम बयानु कयो क़ुरान जी आयत इहा आहे वरतिलिल क़ुरान तरतीला, कि क़ुरान खे तव्हां तरतीब सां पढ़ो ऐं ख़ूब इंतिहाई ठहरी ठहरी आहिस्तगी सां पढ़ो. छो त साईं जन जेके अल्फाज़ फरमाए साईं मुस्फ़ी साहब कि हीउ क़ुरान जहिड़ी महल बि शख़्स जीअं कमा हक़ हू क़ुरान शरीफ़ जी तिलावत करण जो हक़ आहे, अगरि इंसान उनखे तिलावत करे त ईअं महसूसु थिए थो वाक़ई हीउ क़ुरान हिन वक़्तु नाज़िल थी रहियो आहे. ऐं हिकु हदीस मुबारका मुंहिंजे ज़हन में अचे पई, हिकु सहाबी रसूल इंतिहाई ख़ूबसूरत आवाज़ सां ख़ुशि लहनी सां तिलावत क़ुरान मजीद कंदा हुया ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन शख़्स जे दरवाज़े ते वञनि था ऐं उन जी आवाज़ दरवाज़े खां ॿाहिरि पई अचे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख़ुशि लहनी जे सबबु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते बीही रही करे उन जी क़ुरान खे समात कनि था. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां मुफ़्ती साहब. इनशाअल्लाह इन जी अहमियत त इन ई ॻाल्हि मां बयानु आहे, पर मज़ीद इन ते इनशाअल्लाह ॻाल्हाइणु चाहियां थी. वॾी महिरबानी तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ, पंहिंजो वक़्तु कढी असांजी हिन ट्रांसमिशन में शामिलु थियण जे लाइ. जंहिं तरीक़े सां किरत पेश कई आहे असांजी ट्रांसमिशन में, उनजो शायदि उनजो को गिफ्ट असां ॾियण जे लाइक़ु न आहियूं, पर असांजी ट्रांसमिशन जी तरफ़ां, पाकिस्तान जी तरफ़ां, सलाम रमज़ान जी तरफ़ां, सिंध TV जी तरफ़ां, करची जामे जी तरफ़ां ही मां नंढड़ो सो गिफ्ट आहे जेको मां जनाब जी नज़र करणु चाहियां थी, जनाब खे ॾियणु चाहियां थी. वॾी महिरबानी तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ. नाज़रीन, असां सां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब फ़राज़ एजाज़ साहब आहिनि, अली फैज़ान साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था. कॾहिं कॾहिं त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में ईअं मशगूल थी वेंदा आहियो जो सम्झ में न ईंदो आहे ऐं तव्हां विसरी वेंदा त तव्हां ट्रांसमिशन्स में वेठा आहियो. हिन वक़्तु एक्चुअली मुंहिंजी कैफ़ियत इहा ई आहे. अली फैज़ान साहब सां गॾु वेठा आहिनि, माज़रत. अली फैज़ान साहब, तव्हांजी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं. बिस्मिल्लाह रहमान रहीम.
صلی علی نبی جنا صلی علی محمد یا نبی نظر کرم فرمانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا زہرا پاک کے زہرا پاک کے صدقے ہم کو طیبہ میں بلوانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا آپ کی در کا ہوں میں بھکاری آپ ہیں میرے داتا آپ ہیں میرے داتا سارے رشتے ناتوں سے ہے اپنا پیارا ناتا اپنا پیارا ناتا آپ تو ہے آپ تو ہے آپ تو ہے آتا ہے جن کو سب کی لاج نبھانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا گھر کو لٹا کر دین بچا کر کہتے تھے میرے مولا کہتے تھے میرے مولا اصغر دے کر اکبر دے کر کہتے تھے میرے مولا کہتے تھے میرے مولا آتا ہے مجھ کو آتا ہے مجھ کو آتا ہے مجھ کو پیار نانا آپ کا دین بچانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا اے حسنین کے نانا ماشاء اللہ وقت ہے بریک جو ناظرین سلام رمضان میں تہاں سے ملاقات کی تھا بریک کھا پوئے سلام رمضان سلام رمضان سلام رمضان ساگر ایک دفعہ بھی ہے تا سبنی سامو حاضر سبنی کے بلیکار ہن ٹرانسمیشن میں مفتی صاحب اج جہیں شیتے میں گلہائن چاہیاں تھی اج تلفظ سے ایسا بالکل ایسا گلہائے اسی ایسا جلدی جلدی پڑھن تے گلہائے اسی پلس ماں یہ ضرور جان چاہیں تھی مفتی صاحب اساں روزہ بھی رکھنا آئیں نمازوں بھی پڑھنا آئیں قرآن پاک جی الحمدللہ تلاوت کرنا آئیں ہر مسلمان کرے رہے ہوں دعائے صحیح معنی میں روزے جی عزت کرن قرآن پاک جی عزت نماز جی عزت ہر تلاوت جی عزت چھا ہے تہاں جے لفظ میں جان چاہیں تھی سو سب کو پہلو ماں کے بزرگ جو قول پیش کرنا بلکہ حقیقت بھی ہے کہ 30 رمضان جا روزہ مکمل رکھن کا باوجود بھی انہیں جی جی عید گزری تھی رمضان مکمل تھے تو انہیں جی زندگی چینجنگ نہ تھی تے ہن جی وجہ ہی ہے بزرگ نہیں فرمایا ہوا کہ اگر جن شخص کے روزن کے اللہ تعالیٰ شرف قبولیت عطا فرمائندو ہے تو انہیں جی زندگی کے اندر انہیں جی اخلاق کے اندر انہیں جی سیرت کے اندر انہیں جی کردار کے اندر اللہ رب العزت چینجنگ فرما چھڈیندو ہے سب کو پہلو ہی جی کہ زندگی جی تبدیلی ہے وہ اللہ جی ذات جی طرف کا ہے اللہ رب العزت جن کے چاہیندو ہے ہدایت عطا فرمائندو ہے لیکن شاہ عبداللطیف بھٹائی رحمۃ اللہ علیہ جے اشعار جو مفہوم بھی ہے کہ کچھ آؤں بھی اکبری تھیاں شو تو اللہ رب العزت حدیث قدسی مبارکہ ہے کہ اللہ رب العزت فرمائے تو کہ منجو بانو جن منجی طرف ایک گراٹ ودھندو ہے بخشش کی طرف مغفرت کی طرف تو ماں انہیں پانچے بانن کی طرف چکو ہے ایک گراٹ کے بجائے ماں ان کی طرف یہ سمجھو ایک بالش ودیک یعنی یہ سمجھو ایک 3 فٹ ماں ان کی طرف وجھندو ہے این المختصر
حدیث मफ़हूम में अचे थो जॾहिं बानो उथी करे अल्लाह जी तरफ़ गामिज़न थींदो आहे अल्लाह जी रहमत उन बानी जी तरफ़ डोड़णु शुरू थी वेंदी आहे। ऐं जेको इबादात जो महज़ आहे सभ खां पहिरियों जेको इंसानु रोज़ो रखे थो ऐं रोज़े जे अंदरि सभ खां पहिरीं जेका शर्त आहे उहा इख़लास आहे। जेसीं ताईं अल्लाह जी कंहिं बि इबादत जे अंदरि इख़लास शामिल आहे उन जो अमल फुज़ूल आहे। छो त बरोज़े महशर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद था फ़रमाइनि कि हिकु फ़रिश्तो आवाज़ अची करे ॾींदो पूरी आलम इंसानियत जॾहिं जमा थियल हूंदी ऐं हीअ आवाज़ ॾींदो कि ए आलम इंसान कि तव्हां मंझां जंहिं बि शख़्स माण्हुनि खे ॾेखाव ख़ातिर अमल कयो उहो शख़्स उन खां वञी करे पंहिंजे अमल जो अजर वठे। त हीअ एॾी वॾी ॻाल्हि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाए छॾी कि मफ़हूम मतिलबु हीअ थियो कि इंसान ज़िंदगी जो को बि अमल करे पंहिंजे अमल जे अंदरि अल्लाह जी रिज़ा ज़रूरु शामिलु करे, कंहिं दुनियावी या मख़लूक़ खे उन जे अंदरि रिया ॾेखाव न हुजे। ॾेखाव न हुजे। अच्छा मुफ़्ती साहिब इन ई ॻाल्हि खे मां थोरो सो अॻियां वधाइणु चाहियां थी। हिकु ॿी शइ जेका मां जल्दी सां शामिलु करणु चाहियां थी। वक़्तु इलाही महदूद आहे असां वटि पर हिन वक़्त जी ज़रूरत आहे। इहे जेतिरियूं बि ॻाल्हियूं अॼु असां करे रहिया आहियूं असां जीअं तव्हां चयो जेका तव्हां ॻाल्हि ॿुधाई रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान तव्हां बयानु कयो, मां थोरो सो हिन ॻाल्हि खे सम्झणु चाहियां थी। अॼु असां वटि दस्तरख़ान बि लॻंदा आहिनि, असां वटि लंगर बि सजंदा आहिनि, असां वटि हिकु डिफरेंट प्रैक्टिसिस आहिनि जेके आम माण्हू जी इस्लाह जे लाइ या आम माण्हू जी मदद जे लाइ असां करे रहिया हूंदा आहियूं। छा इहो अमल बि असां सही करे रहिया आहियूं? ॾिसो हदीस मफ़हूम आहे कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था कि इन्नमल अअमालु बिन्नियात। इंसान जेको बि अमल करे थो सॼो दारो मदार उन जी नीयत जे मुताबिक़ आहे कि अगरि बज़ाहिर जीअं कोई शख़्स एहराम जी सूरत में बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कंदो रहे सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत में मगन रहे लेकिन जेसीं ताईं हू पंहिंजी नीयत दुरुस्त नथो करे तेसीं ताईं हुनजो अमल न आहे। मां हिकु मशहूरु हदीस मुबारक ही सही मुस्लिम जी ग़ालिबन हदीस मुबारक है इंतिहाई क़ाबिल तवज्जो आहे कि सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कनि था या रसूल अल्लाह छा कोई बि शख़्स पंहिंजे अमल जे सदके जन्नत में दाख़िल थींदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाईंदा को बि शख़्स पंहिंजे अमल जे करे जन्नत में दाख़िल न थींदो। ऐं हीअ सवाल करणु लॻा तहजुब जी ॻाल्हि आहे छा त इंसान खे हुकुम बि आहे इताअत जो फ़रमान बरदारी जो तमामु अहकामात जो ऐं सॼो क़ुर असां पढ़ूं था अहादीस पढ़ूं था इताअत ई इताअत आहे बंदगी बंदगी हुकुम आहे। इन बावजूद बि जॾहिं हुज़ूर ही फ़रमाइनि था कि मुंहिंजा उम्मती जेके आहिनि अल्लाह जा बाना जेके आहिनि पंहिंजे अमल जे करे जन्नत में दाख़िल न थींदा त हुननि जे ज़हन में हिकु सुवाल थी बीठो या रसूल अल्लाह अवां त नबी आहियो नबियनि जा बि नबी आहियो ख़ातमुन नबी आहियो तव्हां त पंहिंजे अमल जे करे जन्नत में दाख़िल थींदो? अल्लाहु अकबर। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जवाबु ॾियनि था त सहाबा किराम हका बका रहिजी वञनि था। हुज़ूर फ़रमाइनि था मां नबी हुजण जे बाद बि मां जन्नत में दाख़िल न थींदसि। इंतिहाई एॾो वॾो जवाबु सहाबा किराम ख़ामोश थी विया ऐं साइलेंट थी विया कि छा जवाबु इरशाद फ़रमायो? नबी से फ़रमाइनि था लेकिन अल्लाह ताला मूं नबी खे हर वक़्तु पंहिंजी रहमत जे अंदरि घेरे रखंदो आहे। ऐं आख़िर में जेके अल्फाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाया यकीनन ॿुधी करे ईमान की ताज़गी थी वञे थी कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था बाने खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी रहमत ऐं पंहिंजे फज़ल सां जन्नत जे अंदरि दाख़िल फ़रमाईंदो उन जी बख़्शिश फ़रमाईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकु इंसान खे हमा वक़्तु ही करणु घुरिजे कि अल्लाह जी रहमत ऐं उन जी बख़्शिश जो हर वक़्तु तलबगार आहे अल्लाह ताला उन जे मथां करम फ़रमाईंदो। आमीन आमीन। अल्लाह साईं हर कंहिं ते त गफ़ूर रहीम आहे। आमीन बेशक। रहम करण ते अचे करम करण ते अचे बख़्श करण ते अचे बाने जो नंढे जो नंढो अमल बहानो ॻोल्हींदी आहे रहमत। अल्लाह अल्लाह। अचणु चाहियां थी मां असां सां गॾु अब्दुल गफ़ार साहिबु तशरीफ़ फ़रमा आहिनि उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी उन्हनि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी। अब्दुल गफ़ार साहिबु बिस्मिल्लाह रहमान रहीम। ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता मोहम्मद के ग़ुलामों का कफन मैला नहीं होता मोहब्बत कमली वाले से वो जज्बा
جذبہ ہے سنو لوگو، محبت کملی والے سے وہ جذبہ ہے سنو لوگو، یہ جس من میں سما جائے وہ من میلا نہیں ہوتا، اور نبی کے پاک لنگر پر جو پلتے ہیں کبھی ان کی، نبی کے پاک لنگر پر جو پلتے ہیں کبھی ان کی زباں میلی نہیں ہوتی، سخن میلا نہیں ہوتا، اور میں نازا تو نہیں پل پر مگر ناصر یہ دعویٰ ہے، ثنائے مصطفیٰ کرنے سے فن میلا نہیں ہوتا، محمد کے غلاموں کا کفن میلا نہیں ہوتا۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ۔ وقت ہے بریک جو ناظرین تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں سلام رمضان میں۔ سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان سگت تہاں سبنی سامو حاضر۔ مفتی صاحب کچھ شیوں جو کہ میں پنجے پروگرام میں شامل کرنا چاہیا تھی ہی وہ عبادت جیکا اساں کرے رہا ہوندا ہوں ان جی عزت کرن یا ان جو مرتبو سمجھن ان جے بارے میں اساں پنجے ناظرین کے ॿुधायो۔ हाणे उहा इबादत जेको असांजे साम्हूं ॿियो केरु करे रहियो आहे। अक्सर असांखे नंढपण खां इहो ॿुधायो वेंदो आहे त छॼी रोज़ेदार जे साम्हूं पाणी न पियो, मानी न खाओ, नंढियूं नंढियूं शयूं जेके ॿारनि खे असां सेखारे रहिया हूंदा आहियूं। तव्हांजे साम्हूं कोई रोज़ेदार आहे, तव्हांजे साम्हूं को तिलावत करे रहियो आहे, तव्हांजे साम्हूं केरु नमाज़ पढ़ी रहियो आहे, केरु तस्बीह पढ़ी रहियो आहे, कंहिं बि क़िस्म जी इबादत करे रहियो आहे। तव्हांजे घर में मौजूदु आहियो, तव्हां पंहिंजे सेट ते मौजूदु आहियो, उते जे अरीब क़रीब जेके माण्हू आहिनि मुस्लिमीन जेका बि आहिनि मुस्लमान जेका बि आहिनि उन्हनि ते छा हुकुम आयद आहे त उन जी उहे इज़त कीअं कनि, ॿिए कंहिं जी इबादत जी इज़त कीअं कजे? हिन जो मुख़्तसर जवाबु ॾियण जी कोशिशि कंदसि। सभ खां पहिरियों जेको ही नेक अमल करे रहियो आहे उन जे मथां डिपेंड थो करे हुनजी नियत छा आहे। आया कि हिन नियत सां हू क़ुर जी तिलावत करे थो ताकी हू मुंहिंजी तिलावत ॿुधी करे हुनजे दिलि जे अंदरि बि हीअ ख़ौफ़ थिए या शर्म हया थिए कि मां बि क़ुर जी तिलावत करियां, त इन शइ ते हुनजे अमल करण सां हिन शइ खे सवाबु मिलंदो। अगरि हिन जे अंदरि रिया शामिल थी हीअं ॾिसे केॾी बहितरीनु नमाज़ पढ़े थो उहो गुनाहगार थींदो। त हीअ अमल इंतिहाई बहितरीनु अमल आहे। ऐं जेको तव्हां सवालु कयो कि इंसान खे कहिड़े मामला सां अमल करणु घुरिजनि, इन हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां जेका अगरि ज़ाहिरी ज़िंदगी ॾिसूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचपन खां वठी करे ऐं आख़िरी लम्हनि ताईं सॼी ज़िंदगी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जे लाइ बतौर सबक़ बतौर तालीम आहिनि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीरत अख़लाक़ ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत में केतिरो मगन हुया ऐं कहिड़ी तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इबादत जा तरीक़ा सेखारा, चाहे नमाज़ जी सूरत में हुजे, रोज़नि जी सूरत में हुजे, ज़कात जी सूरत में हुजे, हज जी सूरत में हुजे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर पहलू हर तरीक़े सां असांखे इस्लाम जी इबादत सेखारे विया आहिनि। सही, बिल्कुलु 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 सही फ़रमायो था। अच्छा सां गॾु कुझु आवाज़ूं बि तशरीफ़ फ़रमा आहिनि, उन जी तरफ़ बि वञणु चाहींदमि, पर पंहिंजे सवाल खे हिकु डायरेक्शन ॾींदे मुफ़्ती साहिबु मां ज़रूरु तव्हांखां पुछणु चाहींदमि। नॉर्मली असां वटि घरनि में इहो थींदो आहे त केरु नमाज़ पियो पढ़े, केरु क़ुर पाक पियो पढ़े, कंहिंजो रोज़ो आहे त असां अक्सर इहो ख़्यालु कोन कंदा आहियूं त हिकिड़ो माण्हू नमाज़ पियो पढ़े बराबरि में किथे को टी वी पई हले त उनजो वॉल्यूम असां घटि न कंदा आहियूं, केरु तिलावत करे रहियो हूंदो आहे, असांजा पंहिंजा
मामलात घरनि में अक्सर केरु मासी सां विढ़ी रहियो आहे, केरु कुझु इहे मामलात थी रहिया हूंदा, उन्हनि जे लाइ आम इन्हनि मामलात जे लाइ छा हुकुम आहे? क़ुरान जी आयत करीमा है फ़इज़ा क़ुरिअल क़ुरआन फ़स्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह ताला इरशाद थो फरमाए जॾहिं बि क़ुरान पढ़ियो वञे तव्हां उन खे ख़ामोशी सां ॿुधो ताकी तव्हांजे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त रहम करे। ऐं बाक़ी जेके दीगर इबादत आहिनि क़ुरान जे बारे में हीउ हुकुम आहे को बि शख़्स पढ़े थो तव्हांजे मथां लाज़िम आहे ख़ामोशी अख़्तियार कयोसि ऐं उन क़ुरान पढ़ंदड़ जी क़ुरान जी तिलावत खे ॿुधो। ऐं जेको क़ुरान पढ़े थो उन खे बि इन शइ जो एहतियात करणु घुरिजे कि आया जेके घर जा अफ़राद आहिनि किथे उहे मुंहिंजे क़ुरान पढ़ण सां इरिटेट त नथा थियनि या वरी मिसाल मां पढ़ां थो उहो अदब जो तक़ाज़ा न रखंदा ऐं अदब में न रहंदा, हू पंहिंजी हरकात में मगन रहंदा, त उन शख़्स खे बि इन शइ जो एहतियात करणु घुरिजे ताकी हू गुनाहगार न थियनि। सही पंहिंजे अमल सां किरदार सां बज़ाहिर त हीअ इबादत करे रहियो आहे लेकिन ही भी सोचे कि मुंहिंजे अमल सां अॻियो शख़्स गुनाहगार न थिए। गुनाहगार इहो हुन शइ खे बि चाहे रोज़े जी सूरत में हुजे, नमाज़ जी सूरत में हुजे, कंहिं बि इबादत में हुजे, पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि करे ऐं अॻियनि खे बि अल्लाह जी नाफ़रमानी खां बचाइण जी कोशिशि करे। सही सही। असां सां गॾु जनाब आदिल हुसैन कादरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन हिन हिस्से में उन्हनि जो आवाज़ शामिल करणु चाहियां थी। आदिल साहब बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾियण वारो ख़ुदावंद आ, वंडण वारो मोहम्मद आ, ॾियण वारो ख़ुदावंद आ, वंडण वारो मोहम्मद आ, सखावत सारी उम्मत में करण वारो मोहम्मद आ, खुदा पंहिंजे खज़ाननि जो ॾिनियूं चाबियूं मोहम्मद खे, खुदा पंहिंजे खज़ाननि जो ॾिनियूं चाबियूं मोहम्मद खे, सभिनि खे गंज हर हंध ते ॾियण वारो मोहम्मद आ, सभिनि खे गंज हर हंध ते ॾियण वारो मोहम्मद आ, सखावत सारी उम्मत में करण वारो मोहम्मद आ, हशर जे ॾींहुं कोरट में अची बीहंदा ॾोही सारा, हशर जे ॾींहुं कोरट में अची बीहंदा ॾोही सारा, उन्हीअ वेले अॻियां रब जे ढकण वारो मोहम्मद आ, उन्हीअ वेले अॻियां रब जे ढकण वारो मोहम्मद आ, सखावत सारी उम्मत में करण वारो मोहम्मद आ, ऐं कलीमुल्लाह खलीलुल्लाह सफ़ीउल्लाह ॾिसी न सघिया, कलीमुल्लाह खलीलुल्लाह सफ़ीउल्लाह ॾिसी न सघिया, अखियुनि सां रब खे अर्शन ते
ॾिसण वारो मोहम्मद आ अखियुनि सां रब खे अर्शन ते ॾिसण वारो मोहम्मद आ सखावत सारी उम्मत में करण वारो मोहम्मद आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सलाम रमज़ान में वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर। अॼु इबादत या इबादत करण वारे जी इज़त जे बारे में अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, उनजे एहतमाम जे बारे में, उनजे तौर तरीक़नि जे बारे में अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं पंहिंजी ट्रांसमिशन में। मुफ़्ती साहिबु हिकु शइ जेका मां आम माण्हुनि सां कनेक्ट थियणु चाहियां थी, रोज़े में इंसानु जॾहिं रोज़े जी हालत में हूंदो आहे त कई जीअं कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, पंहिंजे सेट जी मां ॻाल्हि कयां त असां सां गॾु हिकु साथी मौजूदु हुयूं। ग़लती सां रोज़े खां पहिरीं उन्हनि हिकु बेख़्याली में, हालांकि उहो रोज़े सां हुयूं, बेख़्याली में उन्हनि हिकु ढुक शरबत जो पी छॾियो रोज़े जे दस्तरख़ान ते। इन हवाले सां छा हुकुम आहे? ऐं छो त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां सॼो ॾींहुं गुज़ारे लास्ट को 1-2 मिंटनि खां पहिरीं अगरि हे अमल थिए थो त इन हवाले सां छा हुकुम आहे? ऐं कंहिं उमिरि जे लाइ ऐं कंहिं माण्हू जे लाइ छा हुकुम आहे? माशाअल्लाह इंतिहा ख़ूबसूरत तव्हां सवाल कयो। क़ुरान जी आयत करीमा आहे, सेम इहो ई सवालु थियो कि कंहिं शख़्स खाधो। क़ुरान जी आयत नाज़िल थी कि कंहिं बि शख़्स अॻो खे भुली करे खाए तो अल्लाह ताला फरमाए तो उहो नथो खाए, बल्कि मां रब उन खे पाण थो खारायां। सुभान अल्लाह। ऐं हदीस शरीफ़ जो मफ़हूम बि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐं जीअं असांजे अगरि कोई साम्हूं कया असां उनखे हिकदमि दड़को ॾींदासीं, ख़बरदार थी जाए छा थो करे, रोज़ो थी, असां उनखे झिड़क ॾींदा आहियूं। लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तो क़ुर्बान पाण फरमाइनि त ख़बरदार मतां कोई शख़्स भुल में रोज़े खाईंदड़ खे मना करे, छो त अल्लाह ताला उनखे खाराए रहियो आहे, तव्हांखे हुकुम न आहे तव्हां उनखे मना करियो। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ खां उनखे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा, इन ई ॻाल्हि सां कनेक्टेड आम माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां अॼु पंहिंजे ट्रांसमिशन में करणु चाहियां। इन ई ॻाल्हि सां कनेक्टेड असां अक्सर ॾिठो आहे, स्पेशली असांजा जेके बुज़ुर्ग असांजे घरनि में हूंदा आहिनि, जॾहिं स्पेसिफिकली जॾहिं इशा या मग़रिब जी नमाज़ जो या टिपहरी जी नमाज़ जो वक़्तु थी रहियो हूंदो आहे, उन टाइम ते नमाज़ जे सजदनि में उन्हनि खे आराम फरमाईंदे ॾिठो वियो आहे। इहो हिकु दफ़ा मूं पंहिंजे घर में बि ॾिठो आहे। इन अमल ते इस्लाम जे हवाले सां छा बयानु फरमाईंदो? सजदे खे तवील कंदा, डिघो कनि था, सजदे में कंहिंखे निंड अची वई, केरु आराम में हलियो वियो, इन शइ खे कीअं था ॾिसो? अगरि कंहिं शख़्स खे शरई हुकुम इहा अगरि हालत नमाज़ में निंड अची थी वञे त एतिरो त असांजो दीन इस्लाम प्यारो आहे कि उन जे लाइ हुकुम इहा आहे त उन शख़्स जो रोज़ो बि नथो भॼे। हालांकि आम हालत में इंसानु सिधो थी सुम्हे थो ऐं हल्की उनखे ऊंघ अची वई कि उनजे दिमाग़ जी खुमारी अची वई, यानी उनखे यादि न रहियो कि मूंखे निंड अची वई हिकिड़े लम्हे जे लाइ। शरई हुकुम हीअ आहे, हदीस हीअ थी चए, क़ुरान हीअ थो चए त उन शख़्स जो रोज़ो भॼी पियो, उन शख़्स जो वज़ू भॼी पियो। लेकिन हालत नमाज़ में अगरि इहा आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हीउ दीन इस्लाम केॾो न ख़ूबसूरत फरमायो उनजे नृत्य, बल्कि उनजी नमाज़ बि मुकमल थी। ऐं इंतिहाई जेको सजदे जी हालत में जंहिं शख़्स खे हीउ सुकून करार थिए थो, ख़ुशि नसीब शख़्स जिन्हनि खे सजदनि जी लज़त अल्लाह ताला अता फरमाईंदो। अल्लाह सुभान अल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका मां पंहिंजी ट्रांसमिशन में करे रही आहियां। ऐं इन सां गॾोगॾु इहे ॻाल्हियूं जॾहिं इंसानु कंदो आहे त उहे एक्सपीरियंसिस यादि अची वेंदा आहिनि जेके माण्हू साम्हूं ॾिसंदो आहे, ऐं पंहिंजे दीन सां मोहबत कई गुना वधीक वधी वेंदी आहे त मुंहिंजो दीन कंहिं तरीक़े सां सेखारे थो। ऐं मां बार बार इन ॻाल्हि खे दोहराईंदी आहियां त दुनिया जो तौर तरीक़ा या ॿियनि मज़हबनि में सभिनी मज़हबनि जी पंहिंजी हैसियत आहे, पर पंहिंजे दीन खे ॾिसंदे मूंखे इहो नज़र अचे थो दुनिया जे तौर तरीक़नि में तव्हांखे ज़ोर ते सेखारियो वञे थो, तव्हांखे ज़बरदस्ती कई वञे थी, पर मुंहिंजो दीन त एॾो ख़ूबसूरत आहे त केॾो प्यारे नमूने नंढियूं नंढियूं शयूं सेखारे थो
ख़ताउनि जे लाइ माफ़ु कयो वञिजे थो ऐं उहे ख़ताऊं जॾहिं भुल में सरज़द थियनि थियूं त उनजो त गुनाह ई नथो ॾिनो वञे. सुभान अल्लाह एॾो ख़ूबसूरत मुंहिंजो दीन आहे. वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी असां सां गॾु असांजी हिन ट्रांसमिशन में जुड़ण जी. हीअ ख़ूबसूरत ट्रांसमिशन जंहिंखे सिंध TV सजायो आहे सलाम रमज़ान जंहिंजो नालो रखियो वियो आहे ऐं सॼो रमज़ान इंशाअल्लाह हिन ट्रांसमिशन में ईअं ई ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां ईअं ई ज़िक्र ख़ुदा सां ज़िक्र मुस्तफ़ा सां ईअं ई पंहिंजी ट्रांसमिशन खे सजाईंदासीं, पंहिंजे दिलनि खे रोशनास कंदासीं, पंहिंजे घरनि खे हिन सेट खे इंशाअल्लाह रोशनास कंदासीं. ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी. तूबा पर्ल सिटी हिकु अहिड़ो नालो जेको नेशनल हाईवे ते मौजूदु हिकु प्रोजेक्ट आहे. सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स, 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾेई रहियो आहे. 6 सालनि जी आसान इक़सात में तव्हां ही प्लॉट ख़रीदे सघो था. जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे ऐं जेकॾहिं तव्हां सिंध TV जा व्यूअर आहियो 25% मज़ीद डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी. इन सां गॾोगॾु वेंदे वेंदे मुफ़्ती साहिबु हिकु ज़िमेदारी मां तव्हां ताईं ॾियणु चाहियां थी ऐं असांजा तमामु जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे तमामु ज़िक्र ख़ूबसूरत हूंदो आहे, तमामु ज़िक्र ॾाढो प्यारो हूंदो आहे, तमामु ज़िक्र सुहिणो हूंदो आहे. पर हिकु रिवायत असां क़ाइमु कई आहे त जेके असां वटि नात ख़्वाह अचनि था उन्हनि मां तव्हांजी करशी जामे जी तरफ़ां ऐं तव्हांजे तवसुल सां असांखे हिकु नात ख़्वाह खे को हिकु गिफ़्ट असां ॾियणु चाहियूं था. तव्हांजी नज़र में कंहिं न इहो गिफ़्ट वञणु खपे? माशाल्लाह तमामु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना कई, इन में को बि शक न आहे. चाहे बाती ज़बान में हुजे, तोतली ज़बान में हुजे, हुज़ूर जी सना है. बेशक हिकिड़े दोस्त पढ़ी ज़मी मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता. इंतिहाई ये तराशल आवाज़ हूंदी आहे माशाल्लाह बेहतरीन कलाम मुंहिंजे ज़हन में कि उन्हनि दोस्तनि खे जेको आहे त जवाबु ॾियणो वञे. अब्दुल गफ़ार साहब असां सां गॾु आहिनि. मां चाहियां थी त उन्हनि खे हेॾां असां घुरायूं ऐं पाण कीअं इन शइ खे मां बयानु कयां. अचो प्लीज़. मां इन शइ खे कीअं बयानु कयां. चवंदा आहिनि त ख़ुदा जी नज़र में हर माण्हू परफेक्ट आहे ऐं हर माण्हू में का न का ख़ामी ज़रूरु हूंदी आहे ऐं इंसान जी नज़र सां परफेक्ट जेको आहे उहो सिर्फ़ु ख़ुदा ताला जी ज़ात आहे. ख़ुदा ताला जी नज़र में हर माण्हू इक्वल आहे. पाण शायदि नज़र सां शायदि कुझु कमज़ोर आहिनि पर पंहिंजी जेका आवाज़ आहे ऐं उन्हनि जो जेको ईमान आहे ऐं उनजी जेका सना आहे ऐं उनजी जेका हिकु छिक आहे हिननि जी आवाज़ में उहा कई गुना कई माण्हुनि खां इलाही वधीक आहे. सां गॾु अब्दुल गफ़ार साहब आहिनि ऐं हिननि ॾांहुं ही तोहफ़ो करशी जामे शीरी जो हिननि सां गॾु वेंदो. अॼोकी ट्रांसमिशन जा ख़ूबसूरत सना ख़्वाह सां गॾु आहिनि. वॾी महिरबानी अब्दुल गफ़ार साहब. आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी. करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे. करशी जामे शीरी जेको रौनक रमज़ान आहे. करशी जामे शीरी जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे. करशी जामे शीरी जेको 100% ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे. न सिर्फ़ु मशरूबात बल्कि करशी जामे शीरी जा जेके डेज़र्ट्स आहिनि उहे बि तव्हां इंजॉय करे सघो था. हिन जा पंहिंजा मशरूबात आहिनि जंहिंमें करशी जामे शीरी लेमनेड बि आहे, करशी जामे शीरी विथ लेमन आहे, दूध जामे शीरी आहे. इहे तमामु मशरूबात जेके आहिनि उहे तव्हां सहर और इफ़्तार में कंज़्यूम करे सघो था. गर्मी जो मौसम आहे जेकॾहिं तव्हांखे मज़ीद रिफ्रेशिंग हिकु फ्लेवर खपे करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर आहे जेको असांखे पंहिंजे दस्तरख़ाननि ते नज़र ईंदो आहे. दस्तरख़ान जी ॻाल्हि थी आहे त इंशाअल्लाह थोरी ई देरि में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते मुलाक़ात थींदी. आख़िर में सगल तशरीफ़ फरमा आहिनि सहर फैसल साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि ऐं आख़िर में इन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि. तव्हां सां मुलाक़ात कयूं था करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते. बिस्मिल्लाहिर रहमान रहीम. अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी, खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी, खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी, हम फकीरों को मदीने हम फकीर
خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. دور تھے تو زندگی بے رنگ تھی بے کیف تھی. دور تھے تو زندگی بے رنگ تھی بے کیف تھی. ان کے کوچے میں گئے تو ان کے کوچے میں گئے تو زندگی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. ہم فقیروں کو مدینے ہم فقیروں کو مدینے کی گلی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. اور ناز کر تو اے حلیمہ سرور کونین پر. ناز کر تو اے حلیمہ سرور کونین پر. گر لگی اچھی تو تیری گر لگی اچھی تو تیری جھونپڑی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. ہم فقیروں کو مدینے ہم فقیروں کو مدینے کی گلی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. اور میں نہ جاؤں گا کہیں بھی در نبی کا چھوڑ کر. میں نہ جاؤں گا کہیں بھی در نبی کا چھوڑ کر. مجھ کو کوئے مصطفیٰ کی مجھ کو کوئے مصطفیٰ کی چاکری اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. اور آج محفل میں نیازی نعت جو میں نے پڑھی. آج محفل میں نیازی نعت جو میں نے پڑھی. عاشقان مصطفیٰ کو عاشقان مصطفیٰ کو وہ بڑی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. ہم فقیروں کو مدینے ہم فقیروں کو مدینے کی گلی اچھی لگی. خسروی اچھی لگی نا سروری اچھی لگی. سبسکرائب कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो.